बुलेटिन की शुरुआत कंदासीं इन ख़बर सां त सदर आसिफ अली ज़रदारी सां पाकिस्तान में चीन जे सफ़ीर चियांग ज़ेडोंग जी ऐवान सदर में मुलाक़ात कई। पहलगाम वाक़े खां पोइ पाकिस्तान ऐं भारत में मौजूदा सूरताल समेत मुख़्तलिफ़ मामलनि बाबति बि ॻाल्हियूं कयूं। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां भारतीय हुकूमत जी गैर ज़िम्मेवाराणी ऐं अगराई वारनि बयाननि ते ॻणिती जो इज़हार कयो। संदसि चवणु आहे त भारत जे क़दमनि सां इलाक़ाई अमुन ऐं इस्तेहकाम खे ख़तरो आहे। अमां अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सदर आसिफ अली ज़रदारी सां पाकिस्तान में चीन जे सफ़ीर चियांग ज़ेडोंग जी ऐवान सदर में मुलाक़ात कई। पहलगाम वाक़े खां पोइ पाकिस्तान ऐं भारत में मौजूदा सूरताल समेत मुख़्तलिफ़ मामलनि बाबति ॻाल्हियूं कयूं। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां भारतीय हुकूमत जी गैर ज़िम्मेवाराणी ऐं अगराई वारनि बयाननि ते ॻणिती जो इज़हार कयो। संदसि चवणु हो त भारत जे क़दमनि सां इलाक़ाई अमुन ऐं इस्तेहकाम खे ख़तरो आहे। अवां खे अहम मुलाक़ात जे बाबति आगाह कंदा हलूं त सदर आसिफ अली ज़रदारी सां पाकिस्तान में चीन जे सफ़ीर चियांग ज़ेडोंग जी ऐवान सदर में मुलाक़ात कई। पहलगाम वाक़े खां पोइ पाकिस्तान ऐं भारत में मौजूदा सूरताल समेत मुख़्तलिफ़ मामलनि बाबति बि ॻाल्हियूं कयूं। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां भारतीय हुकूमत जी गैर ज़िम्मेवाराणी ऐं अगराई वारनि बयाननि ते ॻणिती जो इज़हार कयो। संदसि चवणु आहे त भारत जे क़दमनि सां इलाक़ाई अमुन ऐं इस्तेहकाम खे ख़तरो आहे। अहम मुलाक़ात जे बाबति अवां खे आगाह कंदा हलूं त सदर आसिफ अली ज़रदारी सां पाकिस्तान में चीन जे सफ़ीर चियांग ज़ेडोंग जी ऐवान सदर में मुलाक़ात कई। पहलगाम वाक़े खां पोइ पाकिस्तान ऐं भारत में मौजूदा सूरताल समेत मुख़्तलिफ़ मामलनि बाबति ॻाल्हियूं कयूं। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां भारतीय हुकूमत जी गैर ज़िम्मेवाराणी ऐं अगराई वारनि बयाननि ते ॻणिती जो इज़हार कयो। संदसि चवणु आहे त भारत जे क़दमनि सां इलाक़ाई अमुन ऐं इस्तेहकाम खे ख़तरो आहे। अहम मुलाक़ात जे बाबति अवां खे आगाह कंदा हलूं त सदर आसिफ अली ज़रदारी सां पाकिस्तान में चीन जे सफ़ीर चियांग ज़ेडोंग जी ऐवान सदर में मुलाक़ात कई। पहलगाम वाक़े खां पोइ पाकिस्तान ऐं भारत में मौजूदा सूरताल समेत मुख़्तलिफ़ मामलनि बाबति ॻाल्हियूं कयूं। पहलगाम वाक़े बाबति अवां खे आगाह कंदा हलूं। पहलगाम फॉल्स फ्लैग ऑपरेशन में इंटेलिजेंस एजेंसियुनि जी नाकामी ते मोदी सरकार ते तनक़ीद जो निशानो जो सिलसिलो जारी आहे। पहलगाम फॉल्स फ्लैग ऑपरेशन ते भारतीय अवाम तरफ़ां सख़्त सवालनि ऐं तनक़ीद जो बि सिलसिलो जारी आहे। भारतीय औरत जो चवणु हो त हमलो कंदड़ सख़्त सिक्योरिटी बावजूदि वारदात वारे हंधि कीअं पहुता ऐं माण्हुनि खे क़तल करण खां पोइ दहशतगर्द फ़रार बि कीअं थी विया। दिफ़ाई माहिरनि जो